खैरपुर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अयाज अहमद सो वफाकी हुकूमत पारा बिजली जे बेलन ते टैक्स लगाने खिलाफ खैरपुर जे समय वापारिन अंजुमन ताजरान जी सरपरस्त सैयद अब्दुल्ला सदर आशिक हुसैन अब्बासी अली फल पोटो फियाज हसन खमीसानी अमजद अली लाशआरी मुजफ्फर हुसैन चन्ना गरमेख मल माखेजा मुजफ्फर हुसैन अब्बासी मोहम्मद अली अब्बासी मोहम्मद उमर धारेजो अब्दुल रहमान राजपूत अब्दुल वहाब सुमरो फरक शेख इशफाक मंगी शाहिद लोधी मोहम्मद हनीफ अब्बासी सैयद कौसर अली शाह सतराम खारम मेमन ऐं ॿियनि जी अॻवानी में पंजगिला चौक खां छठी चौक ताईं रैली कढी धरणो हयो। उन मौके ते वापारी ऐं शहरियुनि पंहिंजी बिजलीअ जे बिलनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो। उन मौके ते अंजुमन ताजरान खैरपुर जे सदर आशिक हुसैन अब्बासी रैली खे ख़िताब कंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत ऐं वापडा वारनि ज़ुल्म जी इंतहा करे छॾी आहे। रोज़ रोज़ बिजलीअ ते टैक्स लागू करे शहरियुनि ऐं वापारियुनि जो माशी क़त्ले आम करे रहिया आहिनि, जंहिं करे असां मजबूर थी एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो आहे ऐं बिजलीअ जे घरनि बिलनि खे बाहियूं ॾेई साड़े छॾियो आहे। असां हिन महांगाई जे दौर में पहिरियां ई परेशान आहियूं। रोज़गार घटिजी वियो आहे, वरी उल्टो हाणे अतरादू टैक्स लॻाई वई आहे। हिन चयो वापारी पहिरियां ई टैक्स अदा करे रहिया आहिनि। बिजलीअ जो 100 सैकड़ो बिल अदा करण बावजूदि अणएलाने लोड शेडिंग जारी आहे, जंहिंखे हाणे बर्दाश्त न कयो वेंदो। हिननि मुतालबो कयो त फौरी तौर ते बिजली जी लोड शेडिंग ख़त्म करे लॻायल वाधू टैक्स वापसि वरिती वञे। ॿी सूरत में एहतजाज करे शटर बंद हड़ताल कई वेंदी। हमारा ये धरना और एहतजाज जो बिलों में 6 रुपए ज्यादा टैक्स फीस उन पर लगा गया है उसके ऊपर है। और दूसरी बात मैं आपको बताऊं कि इस पर प्रोफेशनल टैक्स लगाई हुई है। हालांकि इस बिलों में प्रोफेशनल टैक्स का कोई मकसद ही नहीं बनता। पहले ही हम प्रोफेशनल भरते हैं और इससे इनकम टैक्स भरते हैं, प्रॉपर्टी टैक्स भरते हैं, तो ये काय के लिए फिर प्रोफेशनल इसमें हम भरें। ये ताजरों का माशी कत्ल किया जा रहा है, इसके लिए हमने आज ये एहतजाज किया है। अगर इस पर नजरसानी नहीं की हुई करेंगे तो मरकज की तरफ से हमें टाइम मिला हुआ है, उन्होंने टाइम दिया है तो हम इंशाल्लाह शटर पर हड़ताल के लिए भी कॉल करें।